कंजारो भरसाण ढोढा माइनर में पाणी न हुजण ख़िलाफ़ सभई आबादकारनि जी रैली कढी। शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो करे मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मीर ख़ान सदो, अब्दुल्ला सदो, कुर्बान सोलंकी ऐं ॿियनि ताहीद जो त इरीगेशन जे अमलदारनि भरिसां गुज़रंदड़ शाख़ ग़लति ठहिराई आहे, जंहिं करे संदनि शाख़ में पाणी न पियो अचे। केतिरे वक़्त खां शाख़ में पाणी नाहे, जंहिं करे खातेदार परेशान आहिनि, फसल मुतासिर थी रहिया आहिनि। इरीगेशन जे चीफ पंहिंजे ज़मीनदार लहराणी शाख़ ठहिराए आबादकारनि सां वॾो ज़ुल्म कयो आहे। हाणे ढोढा माइनर जे आबादकार पाणी लाइ परेशान आहिनि। दाऊं करे थकिजी पिया आहियूं, पर संदनि केरु ॿुधण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त ढोढा शाख़ में पाणी ॾियारे आबादकारनि जी परेशानियुनि खे ख़तमु कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।